बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन करम, असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया हूं चौथी नशिस्त में। असांजो मौज़ू सुखना है जुमे जे ॾींहं जी फ़ज़ीलत ऐं उनजी अहमियत। अॼु असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया हूं जुमे जे ॾींहं जी फ़ज़ीलत जे मुतालिक़। इमाम अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम रवायत नक़ल कनि था, शब जुमा, जुमे ख़मीस जे ॾींहं ऐं जुमे जे ॾींहं आसमान वजा अल्लाह सुब्हानहु व तआला जा कुझु फ़रिश्ता नाज़िल थियनि था, जिन जे हथनि ते सोने जा कलम आहिनि ऐं चांदी जूं उनजे हथनि में औराक आहिनि। ऐं जेॾीमहिल उहे लिखनि था त उहे जेको बि शख़्स बिलख़ुसूस मोहम्मद वाले मोहम्मद ते सलात पियो थो पढ़े ऐं उन्हनि जे नामा अमालनि खे लिखनि था, लिखी करे उन्हनि खे आसमान जी ॾांहुं खयो वेंदा आहिनि। शेख भाई अलैहिर्रहमा जे मुतालिक़ आहे त उहे बि अक्सर जुमे जे ॾींहुं ऐं शब जुमा वेंदा हुआ क़ब्रिस्तान में। शेख भाई नक़ल कनि था त जुमे जे ॾींहुं इस्फ़ान जे क़ब्रिस्तान में, जिते इमाम ज़माना अजलल्लाहु फ़रजहू मौला जा जेके रिजाल ग़ैब दफ़न थियल आहिनि, अक्सर मुंहिंजो वञणु उते थींदो हुयो। हिकु ॾींहुं मां हिकु आलिम दीन सां गॾु निकिरी उते उन तख़्ते फ़ौलाद क़ब्रिस्तान में हली वियुसि। जीअं असां उते फ़ातिहा कई आहे, फ़ातिहा करण खां बाद में हिकु क़बर मञा जीअं मां उतां गुज़री रहियुसि, उन क़बर जे मथां सलाम कयमि। सलाम करण खां बाद में उतां जीअं जवाबु आयो, उहो जेको ॿियो आलिम दीन आहे उहो शेख भाई अलैहिर्रहमा सां गॾु जेके मौजूदु हुआ, उहे चवनि था त मूं ॾिठो त शेख भाई जो चहिरो बिल्कुलु ज़र्द थी चुको हुयो। मां मुखातिब थी हुन खां पुछियमि, ए शेख भाई छा वजह आहे, छा सबबु आहे त तुंहिंजो चहिरो जेको एतिरो माना ज़र्द थी चुको आहे? चई त इन जी वजह इहा आहे त मूं जीअं साहिब क़बर खे, जीअं क़बर जे मथां मूं हींअर सलाम कई आहे, उन क़बर मञा इहो आवाज़ु आयो आहे त ए शेख भाई तुंहिंजो वक़्तु तमामु क़रीब अची वियो आहे ऐं तूं पंहिंजी आख़िरत जे लाइ तयारी कर। उहो आलिम दीन चए थो त मूं ॾिठो असांजी ई ज़िंदगी में 6 महीननि खां बाद में शेख भाई अलैहिर्रहमा जो हिन दुनिया मां इंतिकाल थी वियो। ऐं हींअर जेके शेख भाई अलैहिर्रहमा इमाम रज़ा अलैहिस्सलाम जी मशहद मुक़द्दस में दफ़न थियल आहिनि, उन पंहिंजे हिकु किताब में हिकु अमल लिखियो आहे, जो त को बि शख़्स अगरि इन अमल खे अंजाम ॾिए अरबा जे ॾींहं खां वठी जुमे ताईं, सिर्फ़ु 10 ॾींहंनि में 10 ॾींहंनि खे अंजाम ॾिए, त उहो जेको बि अल्लाह सुब्हानहु व तआला खां तलब हासिलु कंदो, हाजत तलब कंदो, त इनशाअल्लाह उनजी उमेद पूरी थी वेंदी। हिकु तालिब इल्म जे ज़माने में हिकु शख़्स आहे, तालिब इल्म चए त मूं उहे अमल कयो। ऐं हालांकि शेख भाई अलैहिर्रहमा जो किताब जो नालो आहे रोज़गाराने, उन में हिकु पुराणे ज़माने खां वठी नुस्ख़ो जेको हुते ईजाद थियल आहे। ऐं हिकु तालिब इल्म चए थो मूं उहो अमल शुरू कयो। अमल शुरू कंदे कंदे मूं इब्तिदा उनजी कई अरबा जे ॾींहं खां वठी ऐं जुमे ते मूं ख़तमु कई, लिहाज़ा मुंहिंजो कमु न थियो। चई मां शेख भाई अलैहिर्रहमा सां मुखातिब थी करे चयुमि त मां त हिकु आम तालिब इल्म आहियां, त मूं त अमल कयो आहे, लिहाज़ा मुंहिंजो हीउ कमु न थियो आहे। मां तव्हांखे बुरो भलो नथो चई सघां, छो त मूंखे इहो बुरो भलो चवण इहो ज़ैब नथो ॾिए। लिहाज़ा हिन इहे जुमिला चया। चवण खां बाद में चई मुमकिन आहे की ॿियो कोई अगरि शख़्स हुजे हा त माना तव्हांजी माज़ाला जेको सो अव्हांखे नादिबन अल्फाज़ इस्तेमालु करे हा, लिहाज़ा मुंहिंजे लाइ मूंखे इहे जुमिला ज़ैब नथा ॾियनि, तव्हां कुझु बि नथो चओ। जीअं शख़्स उन अमल खे अंजाम ॾिनई, उन्हनि जो पुटु आगाए जन्नती वटि वेंदो हुयो दर्स अख़लाक जे लाइ, दर्स जे हवाले सां वेंदा हुया उते। ऐं आगाए जन्नती ही उहो शख़्स आहे जंहिंजो रूहनि ते कंट्रोल हूंदो हो ऐं उहो हमेशह रूहनि खे सॾे करे उन मज़ा उन सवाल जवाबु कंदा हुया। हिन जेको शागिर्द हुयो, उन तालिब इल्म जो फर्ज़ंद, उहो आगाए जन्नती वटि वेंदो हुयो ऐं उन सॼो माजरा वञी पंहिंजे उस्ताद खे ॾिसी। उन खां बाद में चंद ॾींहं गुज़रिया। चंद ॾींहंनि खां बाद में
आगा जन्नती जी तरफ़ां इहो पैगाम आयो चई ए तालिब इल्म तूं पंहिंजी पीउ खे वञी चयो त शेख भाई जी रूह जेको आहे उन तुंहिंजे पीउ खे तलब कयो आहे। जेको हे शख़्स अचे थो अची करे पंहिंजे वालिद मोहतरम खे चई त तव्हांखे शेख भाई अलाए रहमान जो रूह जेको उन घुरायो आहे। ही परेशान थी वियो। परेशानी खां बाद में जेॾी महिल ही आगा जन्नती वटि वञे थो तालिब इल्म जीअं अमल कयो जीअं ज़माने में उते जीअं वञी पहुतो सलाम अर्ज़ु कयां उन खां बाद में जेको बि माजरो हुयो पंहिंजो सभु कुझु उनखे ॾसी चई त मां शेख भाई खे पहिरियां कई मरतबा घुराइण जी कोशिशि कई आहे उनजे रूह खे त लेकिन जेॾी महिल बि पैगाम मोकिलियां पियो त शेख भाई जी तरफ़ां इहो आवाज़ माना इहो पैगाम अचे पियो त अञा मां मसरूफ़ आहियां। जॾहिं मां उनजी मसरूफ़ियत जी वजह पुछी त छाजे करे तव्हां मसरूफ़ आहियो चई इन जे करे हिकु शख़्स हुयो आयतुल्ला हुज्जत जेको हींअर कुंभ में दफ़न थियल आहे उहो हर जुमे जे ॾींहुं अहिड़ो हिकु अमल कंदो हो जंहिंजो डायरेक्ट रब्त इमाम ज़माना सां हूंदो हो। जेॾी महिल आयतुल्ला हुज्जत जो हिन दुनिया में उहे इंतकाल थी विया उन ॾींहुं रूह जी तरफ़ां इहो रूहनि जी तरफ़ां इहो पैगाम आयल हो आगा जन्नती ॾांहुं त असां मंझां को बि रूह अॼु तव्हां वटि हाज़िर न थींदो। छो इन जी मेन वजह इहा आहे त छो त अॼु आयतुल्ला हुज्जत जी हिन दुनिया में इंतकाल थी हुई लिहाज़ा असां उन जी तज़ीम जी ख़ातिर सभु जे सभु जे इस्तक़बाल में आहियूं। इहो सिलसिलो जेॾी महिल हलंदो रहियो आख़िर हिन ही तालिब इल्म खे घुरायूं उते ही वियो आख़िर में शेख भाई अलाए रहमान अचनि था उते ऐं अची करे हिन शख़्स चई ए शख़्स तूं जेका विर्द कई आहे विर्द पंहिंजी जॻह ते बिल्कुलु सही आहे लेकिन ॾींहं जेके तो मुयन कया आहिनि मसलन तो उन विर्द खे शुरू कयो अरबा जे ॾींहं खां वठी जुमे जे ॾींहं ताईं हालांकि ईअं न आहे जेका उहो अमल जेको आहे उहो अमल जुमे जे ॾींहं खां वठी आचर जे ॾींहं ताईं आहे। लिहाज़ा ही 10 ॾींहंनि ते अगरि को बि शख़्स हिन अमल खे अंजाम ॾिए त उनजी जेका बि हिन दुनियावी ऐं उखरवी जेका बि हाजत अथसि ख़ुदावंद आलम जे माना वजह सां उहा जेका ख़ुदावंद आलम उनखे उन हाजत खे उनजी खे क़बूल कंदो। लिहाज़ा हीउ शख़्स चए थो त मूं जेको सो इहो अमल अंजाम ॾिनो चंद ॾींहं गुज़रिया 10 ॾींहं न बल्कि चंद ॾींहं गुज़रिया चंद ॾींहं गुज़रण खां बाद में त मूं जेको आहे सो इन अमल खे अंजाम ॾिनो अंजाम ॾियण खां बाद में मुंहिंजो उहो कमु थी वियो। अज़न मोहतरम इहा असांजी नशिस्ती माना चौथी नशिस्ती पुॼाड़ी हिन मंज़िल ते पहुती इंशाअल्लाह वरी ॿी नशिस्त में असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।